आहियूं ई कोन। असां सां सिंध जे माण्हुनि जूं मुहबतूं आहिनि जो 1 कलाक या 15 मिंटनि जे अंदरि सॼी सिंध जेका आहे बंदि थी वञे। असां सिंधी माण्हुनि जो ऐं जिन बि मुंहिंजे लाइ आवाज़ु उथारियो आहे सभिनी सियासी पार्टियुनि, साईं जलाल महमूद शाह हुजे, कादर मक्सी साहब हुजे, अरबाब रहीम साहब हुजे, आरिसर अब्दुल वाहिद आरिसर हुजे, सफदर सरकी हुजे, अयाज लतीफ़ पलीजो साहब हुजे, जिन जिन बि दोस्तनि असांजे लाइ आवाज़ु उथारियो आहे उन सभिनी जी महिरबानी। असीं सिंध जा ऐं ख़ासि करे अली काज़ी साहब जो, मीडिया जो, सिंध टीवी जो, सभिनी कारकुननि जो आउं शुक्रगुज़ार आहियां। हीअ जेल असांजे लाइ सींगार आहिनि। जेल में वञण मां साईं GM साहिब जी सुन्नत ते अमल पियो कयां जेको आहे सो, ऐं जिन बि पीपुल्स पार्टी जे कारकुननि बि हिन शइ खे ग़लति सम्झो आहे उन जो बि शुक्रियो अदा कयां। साईं तव्हांखे 19 तारीख़ हुई, तव्हां ते जेको दहशतगर्दनि हमलो कयो, कातल हमलो, उन्हनि जी पेशी हुई 19 तारीख़ तव्हां जे हिन मलिक जी अदालत में। छा था सम्झो त अॼु कुझु ॾींहं अॻु में ई तव्हां ते जेको आहे सो केस दाख़िल कया विया आहिनि, त उन पेशी खे जेको आहे सो कंहिं क़िस्म जो नुक़सानु ॾियण जे लाइ तव्हां केस दाख़िल कया आहिनि? बिल्कुलु 24 तारीख़ ते मूं ते जेको हमिलो थियो जंहिंमें मुंहिंजो साथी शहीद मुश्ताक खासकेली खे शहीद कयो वियो, उन सिलसिले में 19 तारीख़ सुनवाई रखियल हुई जंहिंमें मूंखे शाहिदी ॾियणी हुई ऐं मुख्य शाहिद आहियां मां। इहो बि पॉसिबल आहे छो त हू एजेंसियुनि जो माण्हू हो ऐं उन खे असरअंदाज कराइण जे लाइ, उनखे बेल ॾियारण जे लाइ बि थी सघे थो मुंहिंजे मथां ज़बरदस्ती पंहिंजनि हथियारनि में, पंहिंजनि लाइसेंस शुदा हथियारनि में मूंखे चालान कयो वियो आहे, ड्रामो कयो वियो आहे। तव्हां सम्झो त चीफ जस्टिस कराची में अची रतो छाण जी 100 मोटो वठे थो, हिन क़िस्म जी कार्रवाइयूं अगरि सियासी अॻुवाननि कॉम्प्रेसनि ते केस दाख़िल थींदा त छा हुनखे तव्हां कोई अपील कंदो? अपील त कराची जे माण्हुनि बि न कई जेको आहे सो। असां त पाण इंसाफ़ जे लाइ अदालत में बीठा आहियूं, हथ खणी पायूं बीठा आहियूं। मां कहिड़ी अपील करे सघां थो? असां त क़ैदी आहियूं। क़ैदी जो नोटिस वठणु सुप्रीम कोर्ट खे पाण खे अज़ ख़ुदि वठणु खपे त मां हिकु क़ैदी आहियां जंहिंसां नाजाइज़ी थी आहे ऐं मूंखे पंहिंजे लाइसेंस जे हथियार में मूंखे पंहिंजे जेको सरकार हथियार न उन में हथ खणी पढ़ायूं आहिनि। मां त ॾोह कोन कयो आहे। जेके ॾोह जा जेके ॾोहारी आहिनि सरेआम घुमंदा था वतन, असलो खयूं घुमंदा था वतन, निमाइश कंदा था वतन। LM जूं जेके फ़ौज वटि बि असलो कोन्हे, पुलिस वटि असलो कोन्हे, उहो सरेआम निमाइश कनि पिया, उहे कोन पिया ॿधजनि, असां ॿधा पिया आहियूं।